अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी पश्तूननि ऐं बलोचनि खे सुञाणप ॾिनी, अवाम मौक़ो ॾिनो त अवाम जी भरपूर ख़िदमत कई वेंदी। चूंडुनि में कामयाबी माणे हू दुश्मन खे ॿुधाईंदा त शहीदनि जो मिशन हू ई अॻिते वधाए रहिया आहिनि। पाकिस्तान संदसि मुल्क आहे, हिन धरतीअ में खेसि दफ़न थियणो आहे। अवाम जी ख़िदमत जारी रखी वेंदी। आसिफ अली ज़रदारी पारां दरिया ख़ान मरी में आचियाणे में शिरकत, अॻवाननि सां मुलाक़ातूं। सुप्रीम कोर्ट में प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट बाबति केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। चीफ जस्टिस जजनि खे सवाल करण खां रोके छॾियो। वकीलनि खे दलील जारी रखण जी हिदायत। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त 4 ॿुधणी थियण बावजूद केस मुकमल न थी सघियो आहे। साथ ई जजनि खे दरख़्वास्त आहे त वधीक सवाल न कनि। वकीलनि खे पहिरियों दलील ॾेई सवालनि जा जवाब पोइ ॾियण घुर्जनि। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि बलोचिस्तान जे अपेक्स कमेटी जो इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं ॿियनि जी शिरकत। निगरान वज़ीर आज़म जो चवणु आहे त बलोचिस्तान मादनी ज़ख़ीरनि सां मालामाल आहे। इंसानी वसीलनि जी तरक़ी खां सवाइ ज़राअत ऐं IT शोबे में सीड़पकारी करणी पवंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त गैर क़ानूनी सरगर्मी सबबि थींदड़ नुक़सान खे रोकणो पवंदो। गैर क़ानूनी सरगर्मियूं रोकण लाइ पाक फ़ौज मुकमल सहकार कंदी। इसराइली फ़ौज जी चौथे ॾींहुं बि गज़ा ते बेशियाणी बमबारी, औरतुनि ऐं ॿारनि समेत शहीद फ़लस्तीनी जो अंग 1000 खां वधी वियो, 3000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली हमलनि में 7 मस्जिदूं ऐं 72 इमारतूं मुकमल तौर तबाह। इस्पतालूं मरीज़नि सां भरिजी वयूं। 1,80,000 खां वधीक माण्हू बेघर। हमास तरफ़ां ॾाखिणी इसराइली शहर अशकलान ते रॉकेट हमला। हमासी कार्रवाइनि में 123 फ़ौजियुनि समेत 1000 इसराइली मारिजी विया, 3000 ज़ख़्मी। इसराइली वज़ीर आज़म तरफ़ां हमास जे क़ैद में इसराइली शहरनि जी बाज़ियाबी ताईं हर हद ताईं वञण जो ऐलान। हमास तरफ़ां वेढ़ जे ख़ात्मे ताईं यरग़मालुनि वारे मामले ते के बि ॻाल्हियूं न करण जो ऐलान। ईंदड़ जुमे ते तूफ़ान अक़सा मल्हाइण जी अपील। संदन चवणु आहे त समूरनि फ़लस्तीनी शहरनि खे इसराइल ख़िलाफ़ वेढ़ में शिरकत करणु घुर्जे। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान चयो आहे त फ़लस्तीनी अवाम जे जाइज़ हक़नि, इंसाफ़ ते ॿधल ऐं पाइदार अमन लाइ साणनि गॾु आहिनि। हू समूरनि आलमी तौर इलाइक़ाई तंज़ीमुनि सां गॾिजी तकरार खे वधण खां रोकण लाइ कमु करे रहियो आहे। शहज़ादे मोहम्मद बिन सलमान जो फ़लस्तीनी सदर सां फ़ोन ते राबितो। फ़लस्तीन इसराइल सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। JUI हमास जे इसराइल ते हमले खे तारीख़ी करार ॾींदे फ़लस्तीनी जी हिमायत करे छॾी। जुमे ॾींहुं इसराइल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। संदसि चवणु आहे त JUI हमेशह खां मज़लूम फ़लस्तीनी अवाम सां गॾु बीठल आहे। आलमी बिरादरी खे फ़लस्तीन में इसराइली ज़ुल्मनि जो नोटिस वठणु घुर्जे। सिंध में BMT कैट जी एंट्री टेस्ट जा नतीजा रद्द। बेक़ाइदगियुनि जी जांच ऐं ॿीहर टेस्ट वठण जो हुकुम। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र जो चवणु आहे त ॿीहर MD कैट टेस्ट वठण जी तारीख़ जो ऐलान जल्द कयो वेंदो। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप पाकिस्तान जी मुसलसल ॿी कामयाबी। ग्रीन शर्ट श्रीलंका खे 6 विकेटुनि ते शिकस्त ॾेई छॾी। 345 रन्सनि जो टारगेट 49 ओवर में हासिल करे वरितो। नौजवान बैटर अब्दुल्ला शफ़ीक ऐं मोहम्मद रिज़वान तरफ़ां शानदार सेंचुरियूं। मोहम्मद रिज़वान मैच जो बहितरीन रांदीगर करार। पहिरीं मैच में इंग्लैंड बांग्लादेश खे शिकस्त ॾेई छॾी। इंग्लिश बैटर डेविड मिलान जी शानदार सेंचुरी, जॉनी बेयरस्टो ऐं जोई रूट जूं 50।